कुंभ में लॉकडाउन सबब मुतासिर थियलन पारां राशन न मिलण खिलाफ एहतजाज कयो वियो। मुकेश कुमार, राणो खान, भूरो मल ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त लॉकडाउन खां पोइ असांजो जीअण तमामु मुश्किल बणिजी वियो आहे। हुननि चयो त असां रोज़ कमाए खाइण वारा माण्हू आहियूं। 13 ॾींहनि खां घर में रहण करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जीअं ई लॉकडाउन शुरू थियो आहे असां ईअं घर वेठा आहियूं, बेरोज़गार मज़दूरी खां बग़ैर ते वेठा आहियूं। का शइ असांखे अञा ताईं न मिली आहे, न को बि आया आहिनि, का शइ न मिली आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त कंहिं बि शहर में ॿियनि खे ॾियनि। असां ग़रीबनि मिसकिननि कहिड़ो ॾोह कयो आहे। जेको माण्हू हिकु तारीख़ कमाए तारीख़ खाए, जेको 15 ॾींहं वेहे हुनजो छा हाल हूंदो। नंढा नंढा मिसकिन बचिड़ा असांजा वेठा आहिनि बुख ते, का शइ न आहे। पोरित माण्हू असां वेठा आहियूं बेरोज़गार थी। असांजो इहो ई मुतालबो आहे त असां घर घर वियासीं। वॾनि माण्हू चयो त महिरबानी कयो, असांजी कुझु मदद कयो। हर कोई चवंदा का शइ न आहे। हुननि चयो त रोज़गार न हुजण करे मासूम ॿार बुख ते सुम्हनि था, पर हिन महिल ताईं असांजी कंहिं बि सार नाहे लधी, जॾहिं त हुकूमत पारां ऐलानियल राशन बि मनपसंद माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। एहतजाज कंदड़ पौरियतनि सरहदी वारनि खे अपील कई आहे त उन्हनि जी सार लधी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।